मती अध्याय 22 शादीअ जी दावत जो मिसाल। यीशु वरी उन्हनि सां मिसालनि में ॻाल्हाइण लॻो। हुन चयईं, स्वर्ग जो राज उन राजा वांगुरु आहे जंहिं पंहिंजे पुट जी शादीअ में वॾी दावत ॾिनी। हुन राजा दावत में न्योतो ॾिनल माण्हुनि खे सॾु करण जे लाइ पंहिंजे दासनि खे मोकिलियईं, पर उन्हनि माण्हुनि अचण जे लाइ मना कयूं। इन ते राजा वरी पंहिंजे ॿियनि दासनि खे इहो चई करे मोकिलियईं, न्योतो ॾिनल महिमाननि खे ईअं चइजो, ॾिसो, रोटी तयारु थी चुकी आहे ऐं इन दावत खे तयारु करण जे लाइ मां पंहिंजा पालतू थुल्हा जानवर कटाए चुको आहियां। सभु कुझु तयारु आहे, सो दावत में अचो। पर इन ॻाल्हि ते उन्हनि कुझु बि ध्यानु न ॾिनो ऐं उहे पंहिंजो कमु करण जे लाइ हली विया। कोई त पंहिंजे खेत में कमु करण जे लाइ वियो ऐं कोई पंहिंजे धंधे ते हली वियो। कुझु माण्हुनि त राजा जे दासनि खे पकिड़े करे उन्हनि जी बेइज़ती कई ऐं उन्हनि खे मारे छॾियो। इहो सभु ॿुधी राजा गुस्से में अची वियो ऐं हुन पंहिंजा सैनिक मोकिले करे उन हत्यारनि खे माराए छॾियईं ऐं उन्हनि जे नगर में बाहि लॻाराए छॾियईं। उन खां पोइ राजा पंहिंजे दासनि खे चयईं, शादीअ जी दावत त तयारु आहे, पर जंहिंखे न्योतो ॾिनो वियो हो उहो इन जे लाइक़ु न हुआ। इन जे करे हाणे तव्हां रस्तनि जे चौंकनि में वञो ऐं जेतिरा बि माण्हू तव्हांखे मिलनि उन्हनि सभिनीनि खे इन दावत में वठी अचो। तंहिं ते उहे दास ॿाहिरि निकिरी रस्तनि ते विया ऐं उन्हनि खे जेके बि सुठा ऐं बुरा माण्हू मिलिया सभिनीनि खे उहो इकठो करे वठी आया ऐं शादीअ जो घरु महिमाननि सां भरिजी वियो। पर जॾहिं राजा आयल महिमाननि खे ॾिसण जे लाइ अंदरि आयो त उते हुन हिकिड़े अहिड़े माण्हूअ खे ॾिठईं जंहिंखे शादीअ वारो वॻो न पातल हुयो। राजा उन माण्हूअ खां पुछईंसि, हे दोस्त, शादीअ जो वॻो पाइण जे बिना तूं हिते अंदरि कीअं अची वएं? तंहिं ते उहो माण्हू चुप रहियो। तॾहिं राजा पंहिंजे दासनि खे चयईं, इन माण्हूअ जा हथ पेर ॿधी करे ॿाहिरि ऊंधहि में फिटी करे छॾियोसि, जिते इहो रोईंदो ऐं ॾंद पीसींदो। आख़िर में यीशुअ ईअं चयो, छोकी सॾु त ॾाढा ई कया विया आहिनि, पर चूंडियल थोड़ा ई आहिनि। रोम जे महाराजा खे महसूल ॾियण जे बारे में सवाल। उन खां पोइ फरीसी हलिया विया ऐं पाण में इहो सलाह मशवरो करण लॻा कि कीअं यीशुअ खे संदसि जी काई ॻाल्हि में फासायो वञे। तॾहिं उन्हनि हेरोद जे दल जे कुझु माण्हुनि खे पंहिंजे चेलनि सां गॾु यीशुअ वटि इहो चवण जे लाइ मोकिलियो, हे गुरु, असांखे ख़बर आहे कि तूं सचो आहीं ऐं जेकी ॻाल्हि परमेश्वर जे नज़र में सही आहे उहा ई तूं सेखारींदो आहीं। तूं इन ॻाल्हि जी परवाह न कंदो आहीं कि माण्हू छा चवंदा, छोकी तूं माण्हुनि जो रुतबो ॾिसी करे न ॻाल्हाईंदो आहीं। इन लाइ तूं असांखे ॿुधाए कि इन ॻाल्हि में तुंहिंजो छा वीचारु आहे कि रोम जे महाराजा खे महसूल ॾियणु सही आहे कि न। यीशुअ उन्हनि जे दिलि जी कपट खे ॼाणे करे उन्हनि खे चयईं, हे पाखंडियो, मूंखे छो था परखियो? मूंखे हिकु सिक्को ॾेखारियो। उहे यीशुअ वटि हिकु सिक्को खणी आया। यीशुअ उन्हनि खां पुछो, इन सिक्के जे मथां कंहिंजी छाप ऐं नालो आहे? उन्हनि जवाबु ॾिनो, रोम जे महाराजा जी। इन ते हुन चयईं, जेको रोम जे महाराजा जो आहे उहो रोम जे महाराजा खे ॾियो ऐं जेको परमेश्वर जो आहे उहो परमेश्वर खे ॾियो। यीशुअ जो इहो जवाबु ॿुधी करे उहे ॾाढो ताजुब करण लॻा ऐं संदसि खे छॾे करे हली विया। मौत मां जी उथण जे बारे में सवाल। उन ई ॾींहं ते सदूकी जेके ईअं चवंदा हुया कि मरण खां पोइ जी उथणु आहे ई न, उन्हनि यीशुअ वटि अची करे संदसि खां इहो सवाल पुछियो, हे गुरु, मूसा असांजे लाइ नियमनि जी किताब में लिखियो आहे कि अगरि कोई बिना ॿार पैदा करे मरी वञे त उन जो भाउ उन विधवा सां शादी करे पंहिंजे भाउ जे लाइ वंश पैदा करे। जीअं मिसाल जे तौर ते 7 भाउर हुआ, उन मां पहिरें जी शादी थी ऐं हू बिना ॿार पैदा कए मरी वियो। इन करे उन जे ॿिए भाउ उन विधवा सां शादी कई। ईअं ई ॿिए ऐं टें भाउ खां वठी करे 7 ई भाउरनि उन विधवा सां शादी कई ऐं उहे सभु बिना ॿार पैदा कए मरी विया। इन सभिनि ॻाल्हियुनि खां पोइ उहा विधवा बि मरी वई। सो हाणे असांखे ॿुधाए कि मुअलनि मां जी उथण ते उहा स्त्री उन्हनि मां कंहिंजी ज़ाल थींदी, छोकी उन जी शादी 7 ई भाउरनि सां थी हुई। इन ते यीशुअ उन्हनि खे चयो, तव्हांखे न पवित्र शास्त्र जी सम्झ आहे न ई परमेश्वर जे सामर्थ जी। इन ॻाल्हि खे खणी तव्हांजी सम्झ बिल्कुलु ग़लति आहे, छोकी मुअलनि मां जी उथण खां पोइ न ई माण्हुनि जी शादी थींदी ऐं न ई उहे शादीअ में ॾिना वेंदा, छोकी उहे स्वर्ग में स्वर्ग दूतनि वांगुरु हूंदा। मुअलनि जे जिंदे थियण जे बारे में छा तव्हां इहो वचन न पढ़ियो अथव, जेको परमेश्वर चयो आहे कि मां अब्राहम जो परमेश्वर, इसहाक जो परमेश्वर ऐं याकूब जो परमेश्वर आहियां। उहो मुअलनि जो न पर जिंदनि जो परमेश्वर आहे। इहो ॿुधी भीड़ खे यीशुअ जी सिख्या ते ताजुब थियो।
सभिनीनि खां मुख्य आज्ञा। जॾहिं फरीसिन इहो ॿुधो कि यीशुअ पंहिंजे जवाब सां सदूकिन खे चुप कराए छॾियो अथई त उहे सभु इकट्ठा थिया ऐं उन्हनि मां हिकु धर्मशास्त्रीअ यीशुअ खे फासाइण जे मक़सद सां संदसि खां इहो पुछईंसि, हे गुरु, मूसा जे नियमनि जे अनुसार सभिनीनि खां मुख्य आज्ञा कहिड़ी आहे? यीशुअ उन खे चयईं, तूं प्रभु पंहिंजे परमेश्वर खे पंहिंजे पूरे दिलि सां, पंहिंजे पूरे प्राण सां ऐं पंहिंजी बुद्धीअ सां प्रेम कर। इहा ई सभिनि खां वॾी ऐं मुख्य आज्ञा आहे। ईअं ई इहा बि सभ खां वॾी आज्ञा आहे कि पंहिंजे पाड़ेसरीअ सां उहो ई प्रेम कर जीअं तूं पंहिंजे पाण सां थो करीं। मूसा जो सॼो नियम शास्त्र ऐं परमेश्वर जे भविष्य वक्ताउनि जूं सभु सिखियाऊं इन ॿिनि आज्ञाउनि ते ई त मधार रखनि। मसीह कंहिंजो वंशज आहे? जेके फरीसी उते गॾु थिया हुआ, यीशु उन्हनि खां पुछो, मसीह जे बारे में तव्हां छा था सोचो कि उहो कंहिंजो वंशज आहे? उन्हनि यीशुअ खे चयो, राजा दाऊद जो। यीशु उन्हनि खे चयईं, पोइ दाऊद छो पवित्र आत्मा खां प्रेरित थी करे मसीह खे प्रभु थो चए? उन जीअं चयो आहे, प्रभुअ मुंहिंजे प्रभुअ खे चयो कि मुंहिंजे साॼे पासे वेह जेसिताईं कि मां तुंहिंजे दुश्मननि खे तुंहिंजे पेरनि जे हेठां न कयां। पोइ जॾहिं दाऊद पाण ई मसीह खे प्रभु थो चए त उहो उन जो पुटु कीअं थियो? यीशुअ जी इन ॻाल्हि जो कोई बि फरीसी जवाबु न ॾेई सघियो। उन ॾींहं खां पोइ कंहिंखे बि वरी यीशुअ खां कुझु बि पुछण जी हिमत न थी।